नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सीनियर सहाफ़ी आज़ाद राजड़ के मिलंदड़ धमकियुनि ऐं सहाफ़ियुनि जी किरदार कशी कंदड़ समाजी अॻवान नवाज़ राजड़ ख़िलाफ़ खिपरो जे सहाफ़ियुनि जे सॾ ते अॼु खिपरो जे सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻवान ऐं क़ौम परस्तनि शहीद चौक खिपरो ते सहाफ़ी गुलाम करीम शर, मुमताज़ बोज़दार, सैयद असद शाह, अब्दुल रज़ाक राजपूत, ज़ाकिर शर, मलिक आदिल, हाशिम मरी, महबूब उर्फ बाबू, उबैद खान SDP अॻवान, उस्मान कुंबर GA सिंध क़ौमी माज़ अॻवान, आज़ाद कुंबर, अब्दुल गनी कुंबर, शौकत बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे खिपरे थाणे ते एहतिजाजी रैली कढी वई है। DSP खिपरो पीर अल्लाह रखियो कुरैशी SHO खिपरो मोहम्मद असलम बिल्लो सां मुलाक़ात करे खेनि समाजी अॻवान नवाज़ राजड़ ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी वई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि वाहिद बख़्श शर, मुमताज़ बोज़दार, गुलाम करीम शर ऐं ॿियनि पुलिस वारनि खे ॿुधायो त निशानदेही करणु असांजो कमु आहे। पुराणे नलकनि जूं तस्वीरूं कढे पंहिंजो कमु ॾेखारण जी निशानदेही करणु। नवाज़ राजड़ पंहिंजे करप्शन लिकाइण जे लाइ सहाफ़ियुनि खे धमकियूं ॾेई रहियो आहे। सहाफ़ी आज़ाद राजड़ जी किरदार कशी करे पियो। इन चयो त समाजी अॻवान नवाज़ राजड़ ख़िलाफ़ कानून मुताबिक़ क़दम खणी सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿिए पासे खिपरो जे सहाफ़ियुनि DC सांगड़ खां मुतालबो कयो त नवाज़ राजड़ जी समाजी तंज़ीम जी जाली कमनि जी जांच करे इन ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। राजड़ पारां हिते जेको खिपरो जे एरिया में कमु कंदड़ 2 नंबर NGO जेको नलका 2 साल अॻु लॻाए वञनि था, उन्हनि जा धिका तोड़े वरी उते नयूं प्लेटूं लॻाए करे करप्शन कई वञे थी। उनखे वाक़फ़ो करण ते आज़ाद राजड़ ख़िलाफ़ हितां जे नाम निहाद NGOs जेको आहे सो हिकिड़ी तमामु गलीज़ ॿोली ॻाल्हाए जेको आहे सहाबत ते वार कयो आहे। असां हिते जी इंतिज़ामिया खां SSP सांगड़ खां DIG नवाब शाह खां मुतालबो था कयूं त आज़ाद राजड़ ख़िलाफ़ ॻाल्हाईंदड़ नाम निहाद NGOs मालिक ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे उनखे गिरफ़्तार कयो वञे। जेका किरदार कुशी पई हले उन सिर्फ़ु उनजो ॾोह इहो हो त हू हिकिड़ी NGOs नाम निहाद NGOs तरफ़ां जेको ॿिया नलका लॻल हुआ उन्हनि खे पंहिंजो लोगो लॻाए हू 50,000 फबाइण जी कोशिशि कई। ॻोठाण जी शिकायत ऐं उन्हनि जी निशानदाही कई आहे। उन मच्छर जी NGOs वारा जेके आहिनि पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ सहाफ़ियुनि खे धमकाइनि पिया, दाबा पिया ॾियनि। असांजो सादो मुतालबो आहे DC सांगड़ खां त इन NGOs जे ख़िलाफ़ उन जे कम जी जांच कई वञे ऐं सहाफ़ी खे धमकियूं ॾियण जो जेको केस दाख़िल करे उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। एहतिजाज में GA सिंध क़ौमी माज़ तरफ़ां यकजहती तौर शरीक थिया आहियूं ऐं आज़ाद राजड़ जेके हितां जो सीनियर सहाफ़ी आहे उन सची ख़बरूं कढण ते हितां जे जेके NGOs जा जेके माण्हू आहिनि उन्हनि तरफ़ां सोशल मीडिया ते उनजी किरदार कशी कई वञे। असांजो इंतिज़ामिया खां मुतालबो आहे त उन्हनि ते साइबर क्राइम जे FIR करे उनखे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में जेके बि सहाफ़ी ॿाहिरि एहतिजाजी कॉल ॾींदा असां उनखे लबेक चवंदे एहतिजाजी तहरीक में ईंदासीं। कमु हूंदो आहे मसइलनि खे हाईलाइट करणु ऐं जेका सोशल मीडिया ते खिपरो जे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ जेका हिकिड़ी प्रोपेगेंडा थी रही आहे, साज़िशूं थी रहियूं, असांजी उन मज़म्मत कयूं था। अॼु बि सहाफ़ी असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं। इहो जेके मुख़ालिफ़ चवनि था त सहाफ़ियुनि ज़ोराबंदी आहे या न आहे, असां SSP सांगड़ ऐं DC सांगड़ मुतालबो कयूं था अहिड़ा करप्ट NGOs ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे जेके असांजे सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ साज़िश कनि था, उन्हनि जी किरदार कशी कनि था। आज़ाद राजड़ ते जेको ग़लति ज़बान इस्तेमालु कई वई आहे NGOs वारनि खे उनखे गिरफ़्तार कयो वञे ऐं हीअ जेके 2 नंबर NGOs आहिनि हिते जेको आहे सो करप्शन कनि पियो उनजे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। STP तरफ़ां असां सहाफ़ियुनि सां गॾु आहियूं। खिपरो जे हिकिड़ी नाम निहाद जेको NGOs हलाईंदड़ जेको हिकिड़ो सोशल वर्कर सॾाईंदड़ आहे उन पारां खिपरो जे सीनियर सहाफ़ी आज़ाद राजड़ खे संदसि वखा पधरा करण ते उनखे मौतमार धमकियूं ॾिनियूं वियूं आहिनि। उनजी सोशल मीडिया ते किरदार कशी कई वई आहे। उनजी असां खिपरो जा कलम धड़ी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे इख़्तियारनि खां इहा घुर कयूं था त नाम निहाद जेको NGOs हलाईंदड़ आहे उनखे फौरी गिरफ़्तार करे खिपरो जे कलम धड़नि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। आज़ाद राजड़ जी सोशल मीडिया ते किरदार कुशी करण जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहो मुतालबो था कयूं त उनखे फ़ौरन गिरफ़्तार कयो। जेके आहिनि सहाफ़ियुनि जे मथां लॻंदा रहंदा आहिनि, पर इंतिहाई ॾुखोईंदड़ इहा ॻाल्हि आहे त हिकु जेको आहे सो सोहेल बिरादर NGOs जो जेको आहे सो मुलाज़िम हुयो, जंहिं जेको आहे सो खिपरो तहलके में तक़रीबन 4 लाख जा जेके नलका लॻाया हुआ, पर नलका उहे हुन लॻाया जेके हिकु जेको NGOs आहे उन तरफ़ां जेका 2019 में लॻाया विया हुआ। उन्हनि खे रंग रूप करे उन संदा जेका NGOs वारा जेके नलका ॾेखारिया उन्हनि ख़िलाफ़ कुझु मुंहिंजनि दोस्तनि ऐं कुझु जेका असां जेको सर्वे करणु शुरू कई, ख़बरूं हलाइणु शुरू कयूं त हुननि जेका बोखलाइजी असां ख़िलाफ़ इहे नाज़बान लफ़्ज़ जेके इस्तेमालु कया आहिनि
उहो इंतिहाई ॾुखोईंदड़ आहिनि मुंहिंजे ख़िलाफ़ु ऐं मुंहिंजनि दोस्तनि जे ख़िलाफ़ु जेके हज़म करण जहिड़ा न आहिनि, इंतिहाई ॾुखोईंदड़ आहिनि। कंहिंजी फैमिली जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो वञे, करप्शन बि करियो, ॾोह बि करियो, ऐं पोइ जेको आहे सहाफ़ियुनि खे हिरासा करणु हिसाइण जे लाइ घटि वधि जेका नाज़बान लफ़्ज़ इस्तेमालु करियो, इहे इंतिहाई ॾुखोईंदड़ लफ़्ज़ आहिनि। इहो जेको सोशल मीडिया ते असांखे बदनाम कयो वियो आहे, हरूभरू जेको आहे सो ख़्वार कयो वियो आहे, उहा हक़ीक़त न आहे। न कंहिं असां कंहिंखे ब्लैकमेल कयो आहे, न कंहिं खां ई मूं पैसा घुरिया आहिनि। हू पंहिंजे करप्शन खे लिकाइण लाइ मुंहिंजे मथां इहे इल्ज़ाम आणी रहिया आहिनि। ऐं उन्हनि इल्ज़ामनि जी सख़्तु लफ़्ज़नि मज़म्मत कंदे इख़्तियारनि खां घुर करियां थो त असां ते जेके इल्ज़ाम लॻाया आहिनि उन्हनि जी तव्हां तफ़्तीश करियो, तव्हां जांच करियो। ऐं शुक्रगुज़ार आहियां असांजे खिपरो जे सहाफ़ियुनि जो, जिन मूंसां गॾु हिन जो साथ ॾिनो आहे। ऐं हिन करप्शन जे ख़िलाफ़ु जो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु लफ़्ज़ जेके नाज़बान ॻाल्हाया आहिनि उनजी हिमायत में एहतिजाज कयो आहे। इंतिहाई ऐं खिपरो जे सहाफ़ियुनि जो, सिरण वारनि जे सहाफ़ियुनि जो, ॿियो जेके समाजी अॻवान आहिनि, जिस्कम आरिसर ग्रुप आहे, जिस्कम बशीर ग्रुप आहे, जेके ॿिया दोस्त शामिलु थिया आहिनि, ऐं इंतिहाई उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। असल में उहो सिंधी में चवणी आहे त चोर जे मथे में चिड़ी, उहो साॻियो ई जेको आहे सो हिसाब किताब आहे। हिते जा जेके हिते जो तव्हां पाण खे ख़बर आहे, तव्हां पाण सहाफ़ी आहियो, तव्हां जो पंहिंजो हिकिड़ो चैनल आहे, हिते कहिड़ियूं जेको आहे सो NGOs वारनि माण्हुनि जूं ख़िदमतूं कयूं आहिनि। पूरे तइलके में तव्हां सर्वे करे ॾिसो, किथे बि जेको आहे को चङो कमु तव्हांखे नज़र कोन ईंदो। बाक़ी अलबत्ता इहो ईअं सदाई रहियो आहे त हिते जा जेके ग़रीब मिसकिन अबोज माण्हू, असांजे अछड़े थर में रहंदड़ माण्हू या हिते जा शहर जा ग़रीब माण्हू, उन्हनि जो वीडियो ठाहे, फोटेज ठाहे मथे डोनर इदारनि ॾांहुं मोकिलींदा रहनि था। ऐं उन्हनि खां जेको आहे सो हेॾो वठी प्रोजेक्ट वठी जेको आहे सो पाण ई उन्हनि शयुनि खे पंहिंजे हिसाब सां उहे प्रोजेक्ट हलाए, उन में महा करप्शन कई वञे थी ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि खे केश कराए वञे थो। इहो ई तसलसल, इहो ई इन शइ जो पिणु पहलू आहे, हिसो आहे त ताज़ो जेको आहे सो आज़ाद राजड़ खे हिते जा नाम निहाद जेके NGOs जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि धमकियूं ॾिनियूं आहिनि, हक़ सच लिखण था। असां इन्हनि शयुनि जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं इहा जी शहीद बेनज़ीर आबाद SSP सागर खां घुरंदा करियूं त जवाबदारनि खे फ़ौरन गिरफ़्तार करे उन्हनि ते केस दाख़िल कया वञनि ऐं सहाफ़ी खे तोहफ़ुनि फराहम कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।